नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी शहर में हद दख़लनि जे आज़ार खे ख़त्म करण लाइ म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी सदारत में गॾिजाणी शहरी इतिहाद ऐं रेड़े यूनियन जे अॻुवाणनि जी शिरकत हद दख़लनि पाण मुरादो हटाइण लाइ 3 ॾींहनि जी मोहलत ख़त्म करण जी सूरत में ऑपरेशन करण जो फ़ैसिलो। घोटकी शहर में हद दख़लनि जे आज़ार खे ख़त्म करण लाइ असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी माजिद अली माको जी सदारत में गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें CMO घोटकी सैयद नादिर अली शाह अमरूटी, असिस्टेंट तालका ऑफिसर महबूब अली कोलाची, मोहम्मद बचल लखन शहरी इतिहाद ऐं रेड़े यूनियन जे अॻुवान लाला कैसर खान पठान, निसार ख्वाजा समेत ॿियनि शिरकत कई। इन मौके ते शहरी इतिहाद जे अॻुवान ॻाल्हाईंदे चयो आहे त शहर में हद दख़लनि जो आज़ार वधी वियो। शहर जे मुख्य रोडनि ते ट्रैफिक जाम रहे थी, जंहिंजे करे शहरनि खे वॾी तकलीफ़ है। हिननि शहर में हद दख़लनि जे आज़ार खे ख़त्म करण वारे क़दम जी आजियां कंदे इंतज़ामिया खे पंहिंजे सहकार जो यकीन ॾियारियो है। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर ऐं म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर माजिद अली माको गॾिजाणी में ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार 3 ॾींहनि अंदरि पाण मुरादो हद दख़लनि जे आज़ार खे ख़त्म कनि। ॿी सूरत में शहर में ऑपरेशन शुरू करे हद दख़लनि जे आज़ार खे ख़त्म करायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।